नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जियां सखर में बि यौम आशूर जे मौक़े ते अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। तफ़सीलनि खां आगाह करण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे महरान टीवी जो रिपोर्टर फरीद सोमरो। जी फरीद, छा तफ़सील आहिनि? पूरे मुल्क वांगे हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं उनजे साथियुनि जी ॾिनल लाज़वाल कुर्बानीनि जी यादि में 10 मुहर्रमुल हराम ते सखर में जेको आहे मातमी जेको आहे जलूस उहो बरामद थियो आहे। मरकज़ी इमामिया इमाम बारगाह मां जेको पंहिंजे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे हिन वक़्तु घंटाघर चौक वटि पहुतो आहे। हिन वक़्तु 4 जेके आहिनि उहे हिसास करार ॾिना विया आहिनि। जलूस मातमी जेके जलूस आहिनि 2 जेके आहिनि इंतिहाई हिसास करार ॾिना विया आहिनि। कुल जेको आहे 44 जलूस जेके आहिनि नंढा वॾा शामिल थी करे हिकु वॾे जलूस जी सूरत में जेको आहे उहे पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवां आहिनि। पूरे मुल्क मां जेको आहे हज़ारे अज़ादार जेके आहिनि उहे हिन वक़्तु मातमी जलूस में शरीक आहिनि ऐं ज़ियारत करण लाइ उहे मौजूदु आहिनि। हिन वक़्तु जेको आहे घंटाघर ते मातमी जलूस पहुचण खां पोइ मजलिस अज़ा जो इतमाम कयो वेंदो, जंहिंखां पोइ पंहिंजे रवायती अंदाज़ में पंहिंजे रूट सां निकिरंदे मरकज़ी इमाम बारगाह वटि नेर थींदो। सिक्योरिटी जा हिन वक़्तु सख़्तु इंतज़ामात कया विया आहिनि। अज़ादारनि जे लाइ सबीलूं, शरबत ऐं नंगर न्याज़ जो जेको आहे उहो पिणु इतमाम कयो वियो आहे। हिन वक़्तु केतिरा ई रज़ाकार जेके आहिनि उहे इन जी ड्यूटी अज़ाकारनि जी ड्यूटी ॾेई रहिया आहिनि ऐं उन सां गॾु तिबी इमदादी कैंपूं पिणु लॻियूं हुयूं आहिनि ऐं ईदी एम्बुलेंस ऐं ॿिया जेके फलाही इदारा आहिनि उहे बि अज़ादारनि जी मौजूदगी लाइ तयारु वेठा आहिनि त कंहिं बि अज़ादार खे का तकलीफ़ अचे त उन जे लाइ जेका उहे हमा वक़्तु तयारु आहिनि। ऐं हिन वक़्तु वॾो जेको मातमी जलूस आहे उहो पंहिंजे मंज़िल तां हलंदे जेको आहे घंटाघर खां मिनारा रोड खां थींदो, अयूब गेट खां थींदो पंहिंजी मंज़िल मक़सूद ताईं पहुचंदो। जी।